जी नाज़रीन, गोसपुर मां असां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। इलाइक़े जी अहम शख़्सियत PPMPA सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी जो नंढो भाउ मीर माजिद ख़ान सुंदराणी 47 विरनि जी ॼमार में दिलि जो दौरो पवण सबबि वफ़ात करे वियो आहे। जी नाज़रीन, गोसपुर मां असां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। इलाइक़े जी अहम शख़्सियत PPMPA सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी जो नंढो भाउ मीर माजिद ख़ान सुंदराणी 47 विरनि जी ॼमार में दिलि जे दौरे सबबि वफ़ात करे वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि मीर माजिद ख़ान जी तबियत गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां नासाज़ हुई ऐं डॉक्टरनि खेसि मशवरो ॾिनो त वधीक इलाज लाइ कराची मुंतक़िल कयो वञे, जंहिं बाद अॼु खेसि कराची अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे त सखर वेझो संदसि तबियत ख़राब थी पई ऐं हू वफ़ात करे वियो। संदसि फौतगी जे ऐलान बाद गोसपुर ऐं ॻोठ दरी सुंदराणी बंदि थी वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। जी नाज़रीन, असां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। इलाइक़े जी अहम शख़्सियत PPMPA सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी जो नंढो भाउ मीर माजिद ख़ान सुंदराणी 47 विरनि जी ॼमार में दिलि जे दौरे सबबि वफ़ात करे वियो आहे, जॾहिं त JTN सथ पारां मीर आबिद ख़ान सुंदराणी सां संदसि भाउ जी वफ़ात ते ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।